जी नाज़रीन, अवां घोसपुर वाले इलाइक़े में आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। घोसपुर भरिसां दुरानी महर के कच्चे वाले इलाइक़े के ॻोठ जाम सुहारो चाचड़ ते जागीराणी ऐं सब्ज़ोई गैंग के हथियारबंदनि जो हमलो ऐं फायरिंग, 3 ॼणनि के मारिजी वञण जा इतला, एक नींगर समेत 2 ॼणनि के ज़ख़्मी थियण जा इतला पिण आहिनि, जॾहिं त 3 ढोर भी मारिजी विया। शदीद फायरिंग के नतीजे में माण्हू ख़ौफ़ सबब घरनि में लिकी विया। इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि देर सां पहुती। मिलियल ॼाण मूजिब ॻोठ जाम सुहारो चाचड़ ते कुछ अरसे बाद एक भेरो वरी जागीराणी सब्ज़ोई गैंग के 10 खां वधीक हथियारबंदनि ज़मीन ते माल चारींदड़ चाचड़ बिरादरी के माण्हुनि ते ओचितो हमलो करे फायरिंग करे ॾिनी। गोलियों जा आवाज़ ॿुधण खां पोइ भरपासे में रहंदड़ ॿिया ॻोठाणा बि हथियार खणी वाक़े वारे हंधि पहुची ॾुआरनि सां मुक़ाबिलो कयो, जॾहिं त माल चाड़ींदड़ औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि में भाॼ पइजी वई। माण्हू ख़ौफ़ सबब घरनि में लिकी विया। ॿिन्ही धुरनि में 1 कलाक ताईं जारी रहंदड़ फायरिंग में गोलियूं लॻण सबब 12 वरनि जो नींगर शाहिद अली चाचड़ ज़ख़्मी थी पियो ऐं 3 ढोर भी मारिजी विया। ज़ख़्मी नींगर जो ॿुधी चाचड़ बिरादरी जा हथियारबंद जीअं ई घरनि मां निकिता त अॻुवाट लिकी वेठल हथियारबंदनि जी फायरिंग में 3 ॼणनि ताजू उर्फ़ ताज मोहम्मद चाचड़, पीज़ो उर्फ़ अब्दुल रशीद चाचड़, डिग्री उर्फ़ अली असगर चाचड़ के मारिजी वञण जा इतला पिण आहिनि। फायरिंग जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। दुरानी महर थाणो भरिसां हूंदे भी पुलिस वाक़े वारे हंधि कलाक देर सां पहुती। ॿिए तरफ़ इलाइक़े में ये चौबोल आहिनि त हथियारबंदनि जी ॻोठ सुहारो चाचड़ ते काह करण खां पोइ पुलिस ऐं कारड़ा चाचड़ बिरादरी के माण्हुनि गॾिजी ॻोठ जीअं जागीराणी ते चढ़ाई कई, जंहिंजे नतीजे में हथियारबंदनि जी फायरिंग में 3 ॼणनि के मारिजी वञण जा इतला पिण आहिनि। वधीक मिलियल ॼाण मूजिब मारिजी वियल पीज़ो उर्फ़ अब्दुल रशीद चाचड़ जो लाश जागीराणी बिरादरी के हथियारबंदनि के कब्ज़े हेठि आहे, जॾहिं त वाक़े सबब इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾाका वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।